Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. बग़ावत लाइ भड़काइण जे केस में गिरफ़्तार पीटीआई अॻवान शहबाज़ गिल जो वधीक 2 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। इस्लामाबाद जी अदालत रिमांड बाबति दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। शहबाज़ गिल जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुकुम बाद पुलिस मक़ामी अदालत में शहबाज़ गिल जो जिस्मानी रिमांड जे लाइ नज़रसानी अपील दाख़िल कई हुई। पीटीआई अॻवान फवाद चौधरी तरफ़ां शहबाज़ गिल ते मुबैना तशद्दुद जी अदालती जांच कराइण जो मुतालबो। सिंध में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो 28 अगस्त ते ई थींदो। सुप्रीम कोर्ट मकानी चूंडुनि ऐं तक़बंदियुनि ख़िलाफ़ मुतहिदा जी दरख़्वास्त मोकिलाए छॾी। अदालत चयो आहे त मुतहिदा पाकिस्तान तक़बंदियुनि जे मामले ते लाॻापियल फोरम सां राब्तो करे पीटीआई ऐं जमात इस्लामी मकानी चूंडुनि जी हिमायत कई आहे। ॿुधणीअ दौरान डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा चयो त संदसि कुटुंब जो को बि भाती मकानी चूंडूं न पियो विढ़े। बदीन जे अवाम जी नुमाइंदगी जे लाइ अदालत पहुती आहियां। बदीन में इंतिज़ामिया पाण मुरादो तक़बंदी करे पई। आरोप बि संदन लॻल आहे। चीफ जस्टिस चयो त इलेक्शन कमीशन ॿाहिरां त माण्हू नथा घुराए सघजनि। कमीशन महिनत करे रही आहे। इलेक्शन कमीशन ऐं वाॻियल इख़्तियारनि खे डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा जा ख़दशा ख़तमु करण जी हिदायत। पाकिस्तान पेट्रोलियम सनत ते लेवी 50 रुपया फ़ी लीटर ताईं वधाइण जी ख़ातिरी कराए छॾी। IMF ऐं पाकिस्तान में लेटर ऑफ इंटेंट ते इतफ़ाक़। ज़रियनि जो चवणु आहे त 1 सेप्टेम्बर खां पेट्रोल ते 10 रुपया ऐं डीज़ल ते 5 रुपया लेवी वधाई वेंदी। ईंदड़ महीननि में बि लेवी में 5-5 रुपया फ़ी लीटर वाध कई वेंदी। जनवरी ताईं पेट्रोलियम लेवी खे मरहलेवार वधाए 50 रुपया फ़ी लीटर कयो वेंदो। पाकिस्तान लेटर ऑफ इंटेंट ते सहियूं करे IMF ॾांहुं माणे छॾियो। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त पाकिस्तान दुनिया खां कर्ज़ वरितो पर सही इस्तेमालु न कयो। मौजूदा हुकूमत बजट खसारो पूरो करण लाइ कर्ज़ वरितो आहे। असांखे एक्सपोर्ट ते ध्यानु ॾियणो पवंदो। पाकिस्तान चांवर, कणिक, कमंद ऐं कपह जी एक्सपोर्ट में बि भारत ऐं चीन खां पोइते आहे। मेरे इंतहाई मोहतरम जनाब मोहसिन अजीज़ साहब ने कहा कि पता नहीं कोई डांस पार्टी है और ये है और वो है। मैं उसकी तारीफ नहीं करता कि वो क्या नहीं थी, लेकिन फिर वही मिसाल है कि छलनी कूजे को कहे कि तुम्हारे अंदर 2 सुराख हैं। ये सुबह शाम जो आपके जलसों में होता है, क्या वो कुछ और होता है? क्या वो जी क्या वहाँ आपके जलसे में ख़वातीन कुरान की तिलावत करती हैं? क्या वो वहाँ नातें पढ़ने आती हैं? सर आप अपने टर्म पे बात करेंगे सर, अपने टर्म पे। किस लिए आती हैं? क्या मकसद होता है उनके आने का? साहब ये छोड़ दे, आगे चले प्लीज। इनके अंदर इतने सुराख हैं कि आदमी गिनते गिनते भी थक जाएगी। किस को हम देखें? इनका एतराज करने से पहले ये बताओ तुम्हारी अपनी कारकर्दगी क्या है? 3 सालों में तुमने इस कौम के लिए किया क्या है? सेनेट में JUI अॻवान मौलाना अतार रहमान जी तक़रीर दौरान PTI जे सेनेटर्स जो गोड़ ऐं एहतिजाज। मौलाना अतार रहमान चयो त जश्न आज़ादी जी तक़रीब में डांस ते तनक़ीद कंदड़ ॿुधाइनि त हिननि जे जलसनि में छा थींदो आहे। छा PTI जे जलसनि में औरतूं नात पढ़ण ईंदियूं आहिनि? पीपल्स पार्टी जो सेनेटर मौला बख्श चांडियो मौलाना अतार रहमान खे PTI जी औरतुनि ख़िलाफ़ वधीक ॻाल्हाइण लाइ उत्साहींदो रहियो। मौलाना अतार रहमान चयो त पेट्रोल जे अघनि में वाध वारे हुकूमती फ़ैसिले जी हिमायत नथा कयूं। इमरान ख़ान आम चूंडूं कराइण चाहे थो त सूबाई असेंबली टोड़े छॾे। पाकिस्तान के इलाकाई रक्स को, डांसेस को, पाकिस्तान के इलाकाई कल्चर को एक डांस पार्टी के साथ निस्बत देना जनाब चेयरमैन, ये मुनासिब बात नहीं है जनाब चेयरमैन। मेरा कल्चर जो है जनाब चेयरमैन वो इंडस वैली का कल्चर है। मेरा कल्चर जनाब चेयरमैन अरब कल्चर नहीं है। खुदारा
इस बात को समझें कि पाकिस्तान की यूनिटी जो है दैट लाइज थ्रू डाइवर्सिटी। असांजो कल्चर इंडस वैली वारो आहे, अरब कल्चर न आहे। पाकिस्तान जे सकाफ़ती रक़्स खे डांस पार्टी सां ॻंढण जी ग़लती न कई वञे। पीपल्स पार्टी जे अॻवान रज़ा रब्बानी जो सेनेट में ख़िताब। रज़ा रब्बानी चयो त मुल्क जी अशराफिया सकाफ़ती रंगनि जे ख़ात्मे जूं कोशिशूं कंदी रही आहे। अहिड़ियुनि कोशिशुनि सबबि अॻु ई मुल्क जो घणो नुक़सानु थी चुको आहे। पाकिस्तान जी घण सकाफ़ती सुञाणप सां वधीक हथ चुरांद न कई वञे। PIA जी निजकारी जूं ॻाल्हियूं ॿुधी रहिया आहियूं। अहिड़ो को बि मामिलो आहे त ऐवान में पेश कयो वञे। कराची जे ज़िले क्यामाड़ी में जाली डोमिसाइल ऐं PRC रखंदड़ 22 उम्मीदवारनि तरफ़ां उस्तादनि जी भर्तीअ जे लाइ टेस्ट ॾियण जो इंकिशाफ। DC क्यामाड़ी जाली डोमिसाइल्स बाबति रिपोर्ट तालीम खाते ॾांहुं माणे छॾी। रिपोर्ट में इंकिशाफ थियो आहे त पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे रहवासियुनि खे कराचीअ में जाली डोमिसाइल्स ठाहे ॾिना विया। तालीम खाते IBA टेस्ट ॾींदड़ 800 उम्मीदवारनि जा डोमिसाइल शकी करार ॾेई समूरनि DCs खे छंड छाण जी हिदायत कई हुई। अक्सर DCs तरफ़ां हेल ताईं जाली डोमिसाइल्स जी छंड छाण न कई वई। सिंध जे समूरनि निजी स्कूल्स में सिंधी मज़मून पढ़ाइण जे लाइ ॿोलीअ जा माहिर उस्ताद मुक़ररु करण जी हिदायत। एडिशनल डायरेक्टर रजिस्ट्रेशन निजी स्कूल्स जी इंतिज़ामिया खे लेटर जारी करे छॾियो। लेटर में चयो वियो आहे त कानून मूजिबि स्कूल्स में सिंधी ॿोली पढ़ाइण लाज़मी आहे। निजी स्कूल्स में सिंधी ॿोलीअ जा माहिर उस्ताद भर्ती कया वञनि। कानून ऐं हिदायतुनि जी भञकड़ी कंदड़ स्कूल इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई जी बि वॉर्निंग। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा खे UAE जे ॿिए आला तरीन एज़ाज़ ऑर्डर ऑफ दी यूनियन सां नवाज़ियो वियो। ISPR मूजिबि UAE जे सदर मोहम्मद बिन ज़ैद आर्मी चीफ खे अवार्ड ॾिनो। 26 जून 2022 ते सऊदी अरब आर्मी चीफ खे मेडल ऑफ एक्सीलेंस अवार्ड सां नवाज़ियो हो। 9 जनवरी 2021 ते आर्मी चीफ खे बहरेन जे आला फ़ौजी एज़ाज़ ऑर्डर ऑफ बहरेन ॾिनो वियो हो। 5 अक्टूबर 2019 ते उर्दन जे बादशाह आर्मी चीफ खे ऑर्डर ऑफ मिलिट्री मेरिट अवार्ड सां नवाज़ियो। 20 जून 2017 ते आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा खे तुर्क फ़ौजी एज़ाज़ लीजन ऑफ मेरिट ॾिनो वियो हो। अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ज़मीन ते कब्ज़े जे केस में जेल हवाले। कराची जी एंटी इंक्रोचमेंट कोर्ट तरफ़ां हलीम आदिल जो 8 सेप्टेम्बर ताईं अदालती रिमांड मंज़ूर। अदालती हुकुम बाद हलीम आदिल शेख खे बख्तरबंद गाॾीअ में वेहारे जेल मुंतक़िल कयो वियो। एंटी इंक्रोचमेंट टीम अॼु सुबुह जो ज़मानत जी दरख़्वास्त रद्द थियण ते हलीम आदिल शेख खे गिरफ़्तार कयो हो। हलीम आदिल शेख चयो आहे त हेल ताईं 26 केसिस दाख़िल कया विया आहिनि। ऐं बयान रिकॉर्ड कराइण जे लाइ 4 दफ़ा एंटी इंक्रोचमेंट जी ऑफिस वियो हुउसि, पोइ बि बयान न वरितो वियो। अॼु ज़मानत रद्द थींदे ई गिरफ़्तार कयो वियो आहे।